बिना हथियार जी वारदात अची पई आई आराम पर वरी बि मुडी काती सां कुहांस थो। अरे छोरा रोए छो तो खिसो कटियो थी छा? ना को बताया गल नहीं पो रोए छो थो? अदा मुझी तो सजी कभी नहीं लीड़ू थी। हलने कूड़ा साबित कमीस पाती थी चाहे तो कमीस लीड़ू थी वैया। अदा को बता तो कादन मरियो। हाँ कादन मरियो? अदा मुझो बा कादन मरियो। पो मरी छो वियो? गोरख हिल स्टेशन ते वने आ। अदा को बता तू समझी जंदो अदो कादन रजा इलाही सा वफाद करियो। हाँ कादन मरियो। असा गरीब माण्हू किथा कादबो कनादी किथा कफन दफन जो बंदोबस्त कनादी। अल्लाह सबिर कर ॾितल जेका रब जी रज़ा पर आहे त तहां बि बिछनी बाबा हिन ॾुखे वक़्त में असां तव्हांखे अकेलो कोन छॾींदासीं। हाँ अचे ही वठ पैसा वञी कफन दफन जो बंदोबस्त करेंसि ईअं न त लाश धप करे वञे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।